सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जॾहिं असां सिर्फ़ संसार में फासंदा त पोइ इंसान खे अखियूं जेके मालिक ॾिनियूं नी उहे चङी चीज़ खे ॾिसण जे लाइ ॾिनियूं नी। चङी चीज़ में उहे धीमियूं थींदियूं, पंहिंजे अंदर खे रोशनियूं कंदियूं, असांखे ख़ुशी महसूसु थींदी। इन करे अखियूं असांखे हुजणु खपनि। असां अखियूं बंदि करे न हलूं, संसार में अखियूं खोले करे हलूं। सही छा आहे ग़लति छा आहे असां ॾिसी पैसी हलूं। पर जेकॾहिं छड़ो संसार में अखियूं खोले करे हलंदासीं, अगरि चऊं सॼो सदाई अखियूं खुलियल हुजनि त पोइ सदाई अखि जेका आहे उहा सिर्फ़ु मछली जी खुलियल हूंदी आहे, जेका बंदि थींदी कोन्हे। मछली आहे जेका अखि खे छिंबंदी कोन्हे, पाणी में हुजे, अंदरि हुजे, ॿाहिरि हुजे, बिल्कुलु अखि पंहिंजी खोले करे रखंदी आहे, पाणी जे अंदरि बि खोले करे रखंदी आहे। ऐं हमेशह ॼार में मछली फासंदी आहे, कुंडी में मछली फासंदी आहे, बाक़ी ॿियो एतिरो कोई कोन्हे फासंदो जेतिरी मच्छी फासंदी आहे। इन करे संसार में हलंदा आहियूं त पोइ संसार में ईअं फासंदा आहियूं जे कर्म जे चक्कर में पूरो करे रखंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾींदा आहियूं। तंहिंजे करे सॼो साईं चयो न त इंसान अखियुनि खां बग़ैर छती सती, हुननि जो वरी हिकिड़ी अलॻि चीज़ आहे, उन सां वास्तो न आहे। असां संसार ते ॻाल्हायूं था जेके असां आहियूं, ऐं न वरी असां जेके अखियूं सदाई खोले करे सिर्फ़ु संसार में खोइजी वञूं, ॿियो कुझु करूं बि न। इन करे सॼो साईं चयो असांखे कुदरत ॾे अखि ॾिनी, अखि ॾिने ठोकर खां बचण जे लाइ। अखि खोले असां संसार जी ठोकर खे बचो, कंहिं थावे खां बचो। पर अखि जॾहिं ॾिनी वरी कमाल जी चीज़ कई, अखि जे मथां छपर ॾेई छॾे, जेको सदाई फिरंदो रहंदो आहे, हेठि मथे थींदो आहे, अखियूं खुलंदी बि आहे, बंदि बि थींदी आहे। असां जेको अखियूं खोलूं छिपकूं न हली सघंदासीं। सॼे साईं चयो जेको अखियुनि छिपकाइण जो मक़सदु आहे, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त असां संसार में हलूं। जॾहिं बि असां संसार में रहंदासीं त सिधी ॻाल्हि आहे, असांखे कुझु न कुझु करिणो ई पवंदो, हलणो ई पवंदो। पोइ सही ऐं ग़लति कुदरत असांखे छपर इन करे ॾिनी त असां उन वक़्तु फ़ैसिलो कंदा वञूं सही छा आहे ग़लति छा आहे। असांखे बेशक कोई समझ हुजे या न हुजे, ज्ञान हुजे या न हुजे, ॼाण हुजे या न हुजे, सिख्या हुजे या न हुजे, असां सही ऐं ग़लति खे हिकदमि सम्झी वेंदा आहियूं, सही छा आहे ग़लति छा आहे, बाक़ी न रहे। तंहिंजे करे असांखे कुदरत अखि ॾिनी। भई जॾहिं उन सचे साईं चयो बसि एतिरो कुझु कयो, अखि जी बंदि करण जो मक़सदु आहे। जॾहिं अखि खोले असां काई चीज़ संसार खे ॾिसूं, संसार में करणी हुजे, इन करे कुदरत हिकदमि असांखे छपकी ॾींदा। हिकदमि पंहिंजे अंदर खां पुछो इहो सही आहे ग़लति। अंदर जो मक़सदु आहे असां संसार खे ॾिसी करे हलूं। अखि बंदि जो मक़सदु आहे ॿुधी ऐं सम्झ जो इस्तेमालु, अकुल जो इस्तेमालु। भई इहो सही आहे या ग़लति आहे। अॼु मां कयां थो, सुभाणे जे महिल जो जवाबु कारवाई मासां थींदी, कर्म जो फल मूंखे मिलंदो, पोइ छा थींदो। जेको कंदुमि वापसि त अचिणो ई आहे। पोइ जॾहिं असांखे जेका चीज़ पंहिंजो अंदरि पंहिंजो विवेक पंहिंजो ज़मीर ग़लति आहे, जैसे उन ॾींहं खां बाद वञी का ग़लती थी न आहे। जॾहिं बि आहे पंहिंजो अंदरि ओड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, सही छा आहे ग़लति आहे, मां पाण खे संभाले ॿुधाईंदो आहे। ऐं हाणे को आहे मासां मिसाल थी बसि त काफ़ी अर्सो थिया, काफ़ी साल थिया आहिनि, उनखे आदत आहे जंहिं महिल ॻाल्हाईंदो आहे कुझु बि, काॾे फ़ैसिले में रहे, किथे बि या कोई कमु हुजे, किथे अहिड़ी पवंदी आहे न, पोइ लॻंदा 2-3 सेकंड, 2 सेकंड खे आदत आहे अखियूं छिपकंदो आहे, 2 सेकंड अखि हलंदी अथव 2 सेकंड। ऐं उनखां बाद जेको फ़ैसिलो कंदो आहे बिल्कुलु सही कंदो आहे, ग़लति कंदो ई कोन्हे। जेको बि आहे मां पंहिंजे अंदरि को पुछी वठंदो आहे, जेको बि आहे। तंहिंजे करे रोशनी जो मक़सदु आहे ज्ञान, समझ, बुद्धि, अकुल। त जंहिंमें असां ठोकर खां बचूं,
अगर प्रकाश हूंदो रोशनी हूंदी असांखे ॾेखारण ऊंधे में त छा ॾिसंदासीं। तंहिंजे करे जंहिं ॾींहुं सूरज में प्रकाश असांजे तरफ़ वधणु शुरू थींदो आहे, ॾींहुं वधणु शुरू थींदो आहे, असां उन खे ॾींहुं वधणु यानी ज्ञान समझ बुद्धि अकुल जो ॾींहुं करे मल्हाईंदा। भई असांखे पंहिंजो जीवन समझ सां हलाइणो आहे, असांखे सही ऐं ग़लति जो फ़ैसिलो करणो हूंदो आहे। ऐं इन करे जॾहिं सिज उतराइण में ईंदो आहे यानी अॼु जो ॾींहुं ॿुधी जो ॾींहुं आहे, ऐं जॾहिं असांजी बुद्धि अकुल ऐं समझ सही इस्तेमालु थींदी आहे असां सभु कुझु बहितर करणु लॻंदा आहियूं, त पोइ भाग पंहिंजो पाण अचणु शुरू थींदो आहे। इन करे इन मौसम में फसल जी कटाई शुरू थींदी आहे। जेके बि आहिनि फसलूं लहणु शुरू थी वेंदा, तेर हुजे, बाजरी हुजे या ॿियूं चीज़ूं हुजनि, कमंद हुजे, गुड़ हुजे, इहे सभु अचणु शुरू थी वेंदा आहिनि। जॾहिं फसल लहंदो आहे छाकाणि असांजो इलाइक़ो जेको बि आहे साउथ जो टोटली ज़राइती इलाइक़ो, एग्रीकल्चरल आहे। भई जेकॾहिं फसल थींदो त हर तरफ़ ख़ुशहाली हूंदी, फसल ॿुॾो त सभु ॿुॾी वेंदा, जेको बि आहे वापारु हुजे, कुझु हुजे, कारोबार हुजे, कमु हुजे, सभु कुझु ख़तमु थी वेंदा जेके बि आहे। असांजो साउथ एशिया जेको बि आहे उहो पूरो एग्रीकल्चर ते आहे। एग्रीकल्चर हूंदी त फैक्ट्रियूं बि हलंदियूं, ॿियूं चीज़ूं बि हलंदियूं, मिलूं बि हलंदियूं, कारोबार बि हलंदा, बिज़नेस बि हलंदा, ख़रीदारी बि थींदी, शॉपिंग बि थींदी, सभु कुझु हलंदा। हर चीज़ पंहिंजो पाण हली पवंदी। इंसान खे पैसो ईंदो, घर में ख़ुशी ख़ुशहाली ईंदी, ख़र्ची थो ईंदो ई कुझु न छा कंदो। तंहिंजे करे हिन मौसम में जीअं ई माना हाणे फसल अचणु शुरू थियो, ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचणु शुरू थी वई।